ऐं हिन वक़्तु क़यामत सईद हिते मौजूदु आहे ऐं पंहिंजी टीम सां गॾु हिते फ़ौरन पहुची वियो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, अॻियां फ़ोटो सेक्शन बि हले पियो। इहो तव्हां ॾिसी सघो। की बार टंडे मोहम्मद खान जी गुलशन फैज़ में पहिरीं 2 खॾा लॻी चुका आहिनि, 3 चका खॾा लॻा आहिनि। अॼु वरी हिते चालतो कॉलोनी में खॾो लॻो आहे। असांखे टणमो खान खे नुक़सानु पुॼाइण में नाक़िस पॉलिसियुनि जो वॾो किरदारु आहे। ज़ाती ठेकेदार जिन जी ॿेड़ी ॿोड़ी आहे। तव्हां हिन वक़्तु ॾिसो ही टणमो खान जो जेको हिते हीउ हिकिड़ो पहिरियों दफ़ो न, ॿियो दफ़ो हर सीज़न में हिते हीउ वेल थिए थो। हाणे पाणी अॻियां जे बदिरां हीउ हेठां ज़ेरे ज़मीन वञे पियो। हाणे केतिरे घरनि खे नुक़सानु कंदो उहो भला आलम अलाह तो बहितर ॼाणे। होॾा जेको आहे तव्हां ज़मज़म में साम्हूं ॾिसो, हीअं रोड ठहियो आहे टोटल हुनजा जेके मेन होल आहिनि उन में काठियूं विझी माण्हू ॿुधाइनि पिया त हीअ सूरत हाल आहे। अॻियां पाणी उहो क्रॉस कोन पियो थिए, उहो वापसी ड्रेनेज हिन तरीक़े सां खोटिया विया आहिनि। उहे हीउ किरियो आहे, हू खोटिया विया आहिनि। त हिननि जी जेके ठेकेदार आहिनि हिननि जे ख़िलाफ़ु FIR थियणु खपे। अच्छा जी, टंडे मोहम्मद खान में जेके कॉलोनियूं आहिनि, पाण माशाल्लाह तव्हां कमु करे पिया शहर आहे, उहो जेको मुसलसल पाणी में आहे उनजो कहिड़ो रीज़न आहे? नाक़िस पॉलिसियूं न, ठेकेदार मनपसंद ठेकेदार उहे जेके आहिनि उनजी प्लैनिंग कोन्हे की त पाणी कहिड़े पासे खणी वञिणो आहे। हिकिड़ी वाहिद सोनपारी आहे, फ्री श्री सभु पाणी उन में, उहा विकामजी चुकी आहे। दोस्तनि खे आउं घणनि दफ़ा ॿुधायां, उहो बिल्डर उनखे हाणे ढकण जी तयारी में आहे। बार बार FIR पियो कटराए, ऐं उन्हनि माण्हुनि जी ज़मानत पियो करायां। उहो केॾी महिल बि उन ते ढके वेही रहंदो ऐं हुन शइ जो हींअर धणीअ खातो फेराए विया आहिनि। हू जे सुभाणे कोर्ट में वञे या का दरख़्वास्त ॾे त बाबा मुंहिंजी ज़मीन में आउं प्लाटिंग थो करियां, पाणी न छॾियो, पोइ तव्हां वटि घस कहिड़ो आहे पाणी जो। इहो ई तव्हां ॻाल्हि शहरीनि खे सम्झायां पियो त टणमो खान सां वॾी ज़्यादती आहे ड्रेनेज जी, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जी बिल्कुलु नाकारा नाकाम। हिननि जी सोने जी चुड़िया आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट। सही लाइट जे हवाले सां तव्हां की पिया ॾिसो जी गुलशन फैज़ में मुसलसल 4 ॾींहं खां तार किरियल आहे। हिकिड़ो माण्हू जेको आहे माना हिते करंट करे मग़रिब खां पोइ तव्हांजो को लाइनमैन फ़ोन कोन खणंदो ऐं एक्शन साहब त हू बि तव्हांजो फ़ोन सवाल ई कोन पैदा थिए खणे या कंहिं कम में हू हिते अचनि। हू सिर्फ़ु हिते सां ॿधल आहिनि त आवाम जेको आहे उहो भले पियो रड़ियूं करे, पर MN साहब हिते ईंदो त उहो 24 कलाक हिते बरसाति में बि लाइट हलंदी।